नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है। जेठानंद मटराणी भील रिपोर्ट मूजिब मुल्क में वधंदड़ महांगाई बेटन ते कब्ज़ो करण खिलाफ़ हारी यूनियन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। रिपोर्ट मूजिब उमरकोट में सिंध एग्रीकल्चर जर्नल वर्कर्स यूनियन लाॻापियल नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन पारां छोर बस स्टैंड खां प्रेस क्लब उमरकोट ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो, जंहिंजी अॻवाणी हारी यूनियन जे अॻवान कामरेड रतन भील, अब्दुल कादिर समेजो करे रहिया हुआ। एहतजाजी रैली खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त काफ़ी वक़्त खां सिंध जे ॿेटनि खे सिंध जी मर्ज़ी खां सवाइ विकियो पियो वञे। असां सिंध जा वारिस अञा ज़िंदा आहियूं। कंहिं बि सूरत में वफ़ाक़ खे सिंध जे ॿेटनि ऐं वसीलनि ते कब्ज़ो करण न ॾींदासीं। हिननि चयो त हितां जे सारियुनि जा वापारी सारियुनि जी ख़रीदारी में कटौती करे हारियुनि ऐं आबादगारनि खे वॾो नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। खाइनि को बि पुछण वारो नाहे। ॿी तरफ़ हारी अॻवाणनि जो चवणु हो त सिंध में ॻाटे तोड़ महांगाई माण्हुनि जी चेल चिॿी करे छॾी आहे। हारी पोरियत तबिको सख़्तु परेशान आहे। रोज़मर्रा जी शयुनि अटो, खंडु, गिह, दालियुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। आम वापे जी शयूं चोट चढ़ी वियूं आहिनि। दिहाड़ीदार पोरियत हारी जा मथनि ते हथ अची विया आहिनि। मिसकीन बुखूं काटण ते मजबूर आहिनि। एतिरी महांगाई ज़िंदगी में नाहे ॾिठी जेतिरी PTI जी हुकूमत में थी आहे। हिननि चयो त ॾींहों ॾींहुं महांगाई थी रही आहे। खाधे पीते जूं शयूं ॿीण ते महांगियूं थी वियूं आहिनि। हारी पोरियत तबिको ॾिहाड़ी 300 रुपया मस थो कमाए। इन्ही मां छा वठी छा वठे। ग़रीब माण्हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि। यूटिलिटी स्टोर्स तां बि सस्तो सामान नथो मिले। हिननि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त वफ़ाक़ी तोड़े सूबाई सरकार खे घुर्जे त महांगाई ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। इन मौक़े ते हारी यूनियन ज़िले उमरकोट जा अॻवान पिणु मौजूदु हुआ।